दोस्त अहमद खे उदास ॾिसे संदसि मरहयात पीउ जे दोस्त चाचे कासिम पुछियो त अबा अहमद ख़ैर त आहे? अॼु तूं मूंखे मुंझल पियो लॻीं। अहमद खेसि दिलि जो सरबस्तो अहिवालु ॾींदे चयो त चाचा बाबा साईं खां पोइ असांजे घर जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। सम्झ में ई नथो अचे त छा करियां। चाचो कासिम सियाणो ऐं ज़माने जो माण्हू हो। हिन खे इहो बि मालूम हो त अहमद जे पीउ वटि ज़मीन जो टुकड़ो हो जेको संदसि गुज़ारे वञण खां पोइ गैराबाद पियो हो। तंहिं करे हिन इहो ख़्यालु ईंदे ई अहमद खे राज़दारे वारी अंदाज़ में चयो त मूंखे हिकु भेरे तुंहिंजे पीउ ॿुधायो हो त हिन पंहिंजी ज़मीन में सोन जी देग पूरी रखी हुई, पर हिन उहा जाइ कोन ॿुधाई ऐं न वरी मूं ई उन खां पुछणु मुनासिब सम्झियो। हाणे तूं पंहिंजी इहा मिल्कियत पाण ॻोल्हे हथु कर ऐं पंहिंजे घर भातियुनि खे बि सुखियो कर। उन सिलसिले में आऊं तोसां हर क़िस्म जी मदद करण लाइ तयारु आहियां। ॿियो ॾींहुं थींदे ई अहमद गैराबाद बनी में जंग जी वाढी शुरू कई। गंदगाह साफ़ करण ऐं लाह कढण खां पोइ हिन ज़मीन में हर ॾिना, पर पूरियल सूर जी देग जो को पतो न पियो। हिन चाचे कासिम जी सलाह सां ज़मीन में ॿ हर ॾिना, तॾहिं बि खेसि कुझु हथु न आयो। इहो ॾिसी चाचे कासिम चयो, पुटु रखल हथे रब तोखे तुंहिंजी महिनत जो अजर ज़रूरु ॾींदो। हिन ज़मीन खे पाणी ॾियारे बिज ऐं बाहि ॾियण में संदसि मदद कई। थोरनि ॾींहं अंदरि वीरान ज़मीन में सावा सला उभरी आया। जॾहिं फसल पची रास थियो तॾहिं अहमद कपिड़नि में नाती मापियो। खेसि पंहिंजी महिनत सदाई थियण जी ख़ुशी थियण लॻी। चाचे कासिम अहमद खे ख़ुशि ॾिसी चयो, पुटु इहा ई सोन जी देग आहे जेका तुंहिंजे वॾड़नि जी ज़मीन में पूरियल हुई। असल में पोरे खां वॾी का बि दौलत न आहे। अहिड़ी नेक सलाह ॾियण ते अहमद चाचे कासिम जा दिलि सां थोरा मञिया। जंहिं ॾाढी ॾाप सां अहमद खां महिनत वारो कमु वरितो। अहिड़ी रीति अहमद जे घर जूं रुसी वियल रौनकूं ऐं ख़ुशियूं मोटी आयूं। असांजो सबक़ु